ईरानी सदर इब्राहिम रईसी हेलीकॉप्टर के हार्ड लैंडिंग का पोइ लापता। ईरानी सदर से परॾेही वज़ीर भी गॾु हो। ईरानी घरू वज़ीर हादसे ऐं सदर से राब्तो न थियण जी तस्दीक करे छॾी। संदसि चवण आहे त ओभर आज़रबाईजान में डैम जे इफ़्तिताह खां पोइ वापसी दौरान हेलीकॉप्टर हादसे जो शिकार थियो। सदर रईसी जे साथियुनि सां राब्ते में आहियूं, पर मौसम जी ख़राबी सबबि राब्तो करण में ॾुखियो बणियल आहे। आलमी मालियाती इदारे पाकिस्तान का एक भेरो ॿीहर डूमोर जो मुतालबो करे छॾियो। IMF चयो आहे त पाकिस्तान अतरादू तौर ते करंट अकाउंट खसारो घटि न ॾेखारे। पाकिस्तान खे पंहिंजे नेट इंटरनेशनल इन्वेस्टमेंट पोज़ीशन मज़बूत करणी पवंदी, पर ॾेई ज़िम्मेवारियूं घटि करण जी ज़रूरत आहे। मजमूई कर्ज़े जी अदायगियुनि जूं वॾियूं ज़िम्मेवारियूं आहिनि। दरामदी पाबंदियुनि लाइ इज़ाफ़ी पॉलिसी एडजस्टमेंट जी ज़रूरत पइजी सघे थी। बिश्केक हमलन बाद पाकिस्तानी शागिर्दनि जी वापसी जो सिलसिलो जारी। 130 पाकिस्तानी शागिर्द वतन वापस पहुची चुका। वधीक 540 पाकिस्तानी शागिर्द अॼु किर्गिस्तान खां ॾे वापस पहुचंदा। पर ॾे वज़ीर इसाक डार चयो आहे त शागिर्दनि खे वापस आणण लाइ हवाई फ़ौज जो हिकु जहाज़ बि किर्गिस्तान माणियो वेंदो। वज़ीर आज़म जी हिदायत ते किर्गिस्तान वियासीं पए, पर किर्गिज़ हुकूमत जे दरख़्वास्त ते दौरो मुलतवी कयोसीं। हमलनि में रुगो 5 पाकिस्तानी शागिर्द ज़ख़्मी थिया आहिनि। किर्गिस्तान हुकूमत जो गैर मुल्की शागिर्दनि ते हमला रोकण में नाकामी जो एतराफ़। किर्गिज़ नायब वज़ीर आज़म जो चवणु आहे त गैर मुल्की शागिर्दनि खे सिक्योरिटी फ़राहम करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी हुई। शागिर्दनि ते हमला कंदड़नि जी सुञाणप थी वई आहे। बिश्केक में शागिर्दनि ते तशद्दुद ऐं उन्हनि जे पंहिंजे वतन वापसी शुरू थियण बाद किर्गिस्तान यूनिवर्सिटियुनि जा इम्तिहान ऑनलाइन वठण जो ऐलान करे छॾियो। किर्गिस्तान जे तालीम वारी वज़ारत जो चवणु आहे त इम्तिहान ऑनलाइन वरिता वेंदा। फाइनल सेमेस्टर खां सवाइ समूरा शागिर्द वापसि ॾे वञी सघनि था। इम्तिहाननि जो शेड्यूल व्हाट्सएप ज़रिए माणियो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां किर्गिस्तान में मुक़रर पाकिस्तानी सफ़ीर जो फ़ोन ते राब्तो। पाकिस्तानी सफ़ीर वज़ीर आज़म खे किर्गिस्तान जे नायब परॾेही वज़ीर सां थियल मुलाक़ात बाबति आगाह कयो। वज़ीर आज़म पारां ज़ख़्मी शागिर्दनि खे तरजीह बुनियादनि ते पाकिस्तान पहुचाइण जी हिदायत। सिंध वासी 100 खां वधीक शागिर्द अञा ताईं किर्गिस्तान में फाथल। संदन वालिदैन सख़्त परेशान। उमरकोट वासण शागिर्दियाणी डॉक्टर विरशा मेघवाड़, दड़े वासी शाज़े भुट्टो, जुनेद मेमण, पनो आकिल वासी डॉक्टर शायाम समेजो, उसामा माजिद कोराई, टंडे मोहम्मद खान वासी बबायर, यासिर नवाज़, आसिफ नवाज़ सठियो ऐं नुशर फिरोज़ ज़िले जा 8 शागिर्द समेत सिंध जा 100 खां वधीक शागिर्द बिश्केक में पेश आयल वाक़िअनि बाद फाथल। शागिर्दनि जे वालिदैन पारां हुकूमत खे संदन बचड़नि जी ॾे वापसीअ लाइ कोशिशूं तेज़ करण जी अपील। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी ऑस्ट्रेलिया के डिफेंस फोर्सेस के सरबराह जनरल एंगस जी कैमिल मुलाक़ात। बेतरफ़न पेशेवरान दिलचस्पी के मामलों से गाल्हियूं। ISPR चयो आहे त मुलाक़ात में आलमी ऐं इलाइक़ाई सलामती के मामलों ऐं ॿिन्ही हथियारबंद फ़ौजनि विच में सहकार ते ॻाल्हियूं कयूं वयूं। मिलिट्री टू मिलिट्री ॿितरफ़े सहकार खे वधीक देख ॾियण जे गॾियल ख़्वाहिशुनि जो इज़हार भी कयो वियो। NA-148 मुल्तान ते थियल नंढी चूंड जा सैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी। पीपल्स पार्टी के उम्मीदवार सईद अली कासिम गिलानी के 22,090 वोट सां सरसी हासिल। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो तैमूर अल्ताफ़ मलिक 11,000 वोटन सां ॿिए नंबर ते। NA-148 यूसुफ गिलानी जे सेनेट चेयरमैन चूंडण बाद ख़ाली थी हुई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जा कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा। तरक़ियाती मनसूबनि जो जाइज़ो। वॾे वज़ीर लियारी एक्सप्रेस वे, जाम सादिक पुल, शाहराह नूरजहां एक्सप्रेस कॉम्प्लेक्स ऐं ॿियनि मनसूबनि जो जाइज़ो वरितो। खेसि मुख़्तलिफ़ तरक़ियाती मनसूबनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। मटियारी क़ौमी शाहराह ते ट्रालर जो वैन के टक्कर, 2 ॼणा फोत, केतिरा ई ज़ख़्मी। फोतनि में अली अहमद मल्हा ऐं ज़ुल्फ़कार अली शामिल। इस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त मुसाफ़िर वैन सखर खां हैदराबाद तरफ़ वञी रही हुई त हादसो पेश आयो।
टंडेजाम में मुड़स घरू अणबण तां ज़ाल खे क़त्ल करे छॾियो, जवाबदार गिरफ़्तार। जवाबदार दीदार दामाच मकली वासण समी नारेजो खे तशद्दुद बाद क़त्ल करे छॾियो। पुलिस मूजिब जवाबदार दीदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मामले जी जांच कई पई वञे। फैज़गंज में झेड़े दौरान डंडा लगण सबब औरत मारिजी वई। झेड़ो ॻोठ ज़ाहिर राजपर में ख़ासि कलीअ राजपर बिरादरी जे धुरनि में थियो। डंडा लगण सबब मिसमात पठाणी मारिजी वई, संदसि ॿ भाइर ज़ख़्मी। हिंगोरजा में फुर दौरान मुज़ाहिमत ते दुकानदार क़त्ल। हिंगोरजा स्टाफ ते फौरन दुकानदार जावेद भुट्टो खां फुर करण जी कोशिश कई। मुज़ाहिमत ते खेसि गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। वाक़े बाद जवाबदार फरार। इतला ते पुलिस पहुची मक़तूल जो लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। वाक़े बाद शहरी ख़ौफ़ में वरतल। कादिरपुर भरिसां सावन सुंदराणी तकरार तां अगवा बाद क़त्ल कयल नौजवान बहराम सावन जो मड़ ॻोठ ग़ुलाम मुस्तफ़ा सावन में मिठी माउ हवाले। गुज़िरियल ॾींहुं जवाबदारनि सावन सुंदराणी तकरार तां बहराम सावन खे क़त्ल करण बाद वीडियो सोशल मीडिया ते अपलोड कई हुई ऐं लाश ॾियण खां इनकार करे छॾियो हो। 17 कलाकनि ताईं कोशिशुनि खां पोइ जवाबदारनि लाश पुलिस हवाले कयो। ऐं कंडियारे भरिसां सेड़ा शाख मां नौजवान जो लाश 33 वरनि जे नौजवान मुख़्तियार कलोड़ जो लाश अरसलान शादी हाल वटां हथ आयो। इतला ते पुलिस लाश शाख मां कढी सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मीरपुर ख़ासि भरिसां 10 मेल मोरीअ वटि पुराण शाख मां बि अणसुञातल शख़्स जो लाश हथ।